आउं हलीमा आहियां, मुंहिंजो नालो हलीमा आहे। हिन वक़्तु कासमिया मदरसे वटि रहंदी आहियां। मुंहिंजी शादी 2019 में पहिरीं तारीख़ 13 जनवरी में मुंहिंजी शादी अब्दुल गफ़ार चांडीअ सां थी हुई, जेको पुटु आहे हाजी गुलाम मुस्तफ़ा चांडीअ जो। उते हू मूंसां ज़ुल्म ऐं तशद्दुद कंदो रहियो हो। मुंहिंजी शादी खे पूरा 5 साल थी चुका आहिनि। 6 महीना पहिरीं हू मूंखे घर में कढी चुको आहे। मुंहिंजी धीउ सां गॾु ई मूंखे घर में कढियो हो। उन खां पोइ 19 मई ते 2024 की हथियारनि सां लेस ख़ुदि अब्दुल गफ़ार चांडियो, उन जो पीउ हाजी गुलाम मुस्तफ़ा चांडियो, पाशा मेमण, मारिया मेमण, ही सभु असांजे घर ते आया हथियारनि सां समेत असांखे मारिने कुटने, मुंहिंजी धीउ खे मारिने, मूंखे मारिने, असांजे घर जी अलमारी खे तोड़िया। उन्हनि में जा डॉक्यूमेंट मुंहिंजी जेकी फाइल ठाहीने उन में 1,30,000 रुपया हुआ, डोमिसाइल हुओ, PRC हुआ, मुंहिंजो शनाख्ती कार्ड हुयो, मुंहिंजी माउ जो शनाख्ती कार्ड हुयो, मुंहिंजे पीउ जो शनाख्ती कार्ड हुयो। मुंहिंजी माउ जो घर में 10 तोला सोना पियो हुओ, उहो सभु खणी विया हली। उन वक़्तु ये हथियारनि सां लेस हुआ। असीं उन्हनि खे कुझु कोन करे सघियासीं। बाद में आउं वॾेरनि वटि वियसि, मुंहिंजी कंहिं कान ॿुधी। खुला जे केस में दाख़िल कयो। उन खां बाद कंप्लेंट सेल बदीन वियसि ऐं उते मूं पंहिंजी 22A जे लाइ एप्लीकेशन फाइल कराई। एप्लीकेशन फाइल कराइण खां पोइ मूं 22A जो दरख़्वास्त ॾेई चुकी आहियां ऐं उहो केस मूं फाइल करे छॾियो आहे। उन खां पोइ अॼु हिन तारीख़ ते तारीख़ 5 तारीख़ 5 महीनो 2024 ही वरी असांजे घर ते आया हथियारनि समेत। हिकिड़ो हो पाशा मेमण हो, हाजी गुलाम मुस्तफ़ा चांडियो हुयो, अब्दुल गफ़ार चांडियो हुयो ऐं 3 ॼणनि जो मोह बंदि हुयो जिन्हनि खे मां न सुञाणे सघी हुअमि। सभिनीनि जे हथनि में हथियार हुया। असांजे घरनि ते ॾाढा धमकियूं ॾी विया आहिनि, मारण जूं धमकियूं ॾी विया आहिनि। मां मातली थाणे ते पेश थियमि। मां मातली थाणे ते पंहिंजी NC कराए आई आहियां। मां पुलिस खे चयो तव्हां मूंसां गॾु हलो। उन वक़्तु पुलिस मूंसां गॾु हली, लेकिन उते किथे बि असां उन्हनि खे ॻोल्हे न सघियासीं। हाणे मां अपील थी करां त मुंहिंजे घर वारनि खे, मूंखे सख़्तु ख़तरो आहे, असांजी जान खे ख़तरो आहे। असांजी मदद कई वञे। हायर अथॉरिटीज़ के, SSP बदीन के, IG सिंध के दरख़्वास्त थी करां असांखे प्रोटोकॉल ॾिनो वञे ऐं अहिड़नि माण्हुनि खां असांजी हिफ़ाज़त कराई वञे। असांखे अगरि मूंखे, मुंहिंजी धीउ खे, मुंहिंजी माउ खे, मुंहिंजे पीउ खे, मुंहिंजे 2 भाइरनि खे, मुंहिंजी भेण खे अगरि कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेदार हाजी गुलाम मुस्तफ़ा चांडियो, पाशा मेमण, अब्दुल गफ़ार चांडियो ऐं मारिया मेमण हूं। सिंध आवाज़ न्यूज़ के YouTube ते ॾिसण लाइ मथे ॾिनल लिंक खे खोले सब्सक्राइब करियो। सिंध आवाज़ न्यूज़ YouTube चैनल ऐं रहो हर ख़बर खां बाख़बर।